अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमन। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अॼु समूरी सिंध में पीपल्स पार्टी पारां मेयर ऐं डिप्टी मेयर जे नालनि जे हवाले सां जेका ऐलान कयो वियो आहे, इन हवाले सां पीपल्स पार्टी पारां समूरनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िलनि में पंहिंजा उम्मीदवार बीहारिया विया आहिनि। उन्हनि जे नालनि जो ऐलान कयो वियो आहे। सभ खां वॾी जेका अहम ॻाल्हि इहा आहे त कराची जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, सिंध जी राजधानी कराची, त कराची में पीपल्स पार्टी ऐं जमात इस्लामी जे विच में मेयर या डिप्टी मेयर जे हवाले सां जेको झेड़ो हो उहो हिन वक़्तु असांखे उरूज ते पहुचंदे नज़र अचे थो। सईद गनी कुझु ॾींहं अॻु में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो हो त हाफ़िज़ साहब जेको आहे उहो पंहिंजी पार्टी जो अमीर त थी सघे थो, पर कराची जो मेयर नथो थी सघे। इन हवाले सां जमात इस्लामी जे दावा त पीपल्स पार्टी पारां उन्हनि जो मैंडेट चोरी कयो वियो आहे। जमात इस्लामी जो चवणु आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टी उन्हनि जे मैंडेट ते धाड़ो हणंदी त पोइ एहतजाज कयो वेंदो। बहरहाल फाइनली अॼु सिंध जी राजधानी सॼी समूरी सिंध जे हवाले सां, पर ॻाल्हि कंदासीं सिंध जी राजधानी कराची जे नालनि जे हवाले सां, त कराची में मेयर जे लाइ पीपल्स पार्टी पारां जेको नालो फाइनल कयो वियो आहे उहो मुर्तज़ा वहाब जो आहे, जॾहिं त डिप्टी मेयर जे लाइ सलमान अब्दुल्ला मुराद जो नालो फाइनल कयो वियो आहे। इन ई हवाले सां असांखे प्रोग्राम में ॻाल्हाइण जे लाइ जिन महिमाननि जॉइन कयो आहे, उनजो तारीफ़ कराइण जे लाइ पीपल्स पार्टी सां तालुक़ रखंदड़ अवैस शाह साहब असांखे जॉइन कयो आहे। शाह साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। जमात इस्लामी जो मौक़िफ़ ॾियण जे लाइ सईद अब्दुल रशीद साहब मुझे ज्वाइन किया। रशीद साहब, आपको भी शुक्रिया कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। शाह साहब, शुरुआत कंदासीं। फाइनली पीपल्स पार्टी पारां अॼु सिंध जे समूरनि ज़िलनि में पंहिंजनि उम्मीदवारनि मेयर डिप्टी मेयर जे लाइ पंहिंजनि उम्मीदवारनि जो नालनि जो ऐलान कयो वियो आहे, छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबीन, तव्हांजी महिरबानी, तव्हां हिन प्रोग्राम में दावत ॾिनी। अल्हम्दुलिल्लाह ही फेज़ हाणे जेको थर्ड फेज़ ऐं फाइनल फेज़ आहे इलेक्शन जो, उहो स्टार्ट थी वियो आहे। अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्रोविंशियल प्रेसिडेंट सभिनी नाला अनाउंस करे छॾिया ऐं इन ख़ुशाइन ॻाल्हि सां गॾु हिन ॻाल्हि खे वरी मां दोहराईंदुसि त जीअं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चयो त कराची जो मेयर त जियालो ई थींदो ऐं उहो वाइदो इंशाअल्लाह पूरो थियणु वञे पियो। सिंध में मुख़्तलिफ़ ज़िलनि में मतिलबु तव्हां नाला ॾिसंदव त वर्कर क्लास जा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा पुराणा जियाला आहिनि, सभु अॻिते आया आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी तंज़ीमी लेवल ते अल्हम्दुलिल्लाह पहिरियों को वधीक स्ट्रॉन्ग थी जी मां ॻाल्हि कयां त कराची में सईद गनी साहब ॾाढी महिनत कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तंज़ीम जा ई एफर्ट्स आहिनि त हर यूनियन काउंसिल ताईं वार्ड ताईं तंज़ीम ठाही वई ऐं उनजे एफर्ट्स सां ही इलेक्शन जेकी बल्दियाती इलेक्शन ही उन्हनि जी महिनतुनि सां ही ॾाढो सुठो रिज़ल्ट आयो। क्रेडिट वञे थो चेयरमैन जे विजन खे, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे विजन खे, जंहिं विजन ते हलंदे सिंध गवर्नमेंट जेको परफॉर्म कयो आहे, स्पेशली कराची हुजे, सिंध जी कुंड कुड़च में दो ए 2-6-8 महीना अॻु में जेकी हेॾी हालिया बरसातूं थियूं, तबाही थी, उन खां अॻु में जो इंफ्रास्ट्रक्चर ॾिसो, ठीकु आहे नुक़सानु घणो थियो आहे, बरसात अनप्रेसिडेंटेड हुई, घणी शयूं ख़राब थी वयूं आहिनि, जेके रोड रस्ता नेटवर्क हुयो या बिल्डिंग नेटवर्क्स हुया, असांजा जेके बिल्डिंग जा मुख़्तलिफ़ एरियाज़ उनखे वरी रीडेवलप करणु, उन्हनि खे रिहेबिलिटेट करणु, अल्हम्दुलिल्लाह इहे सभु शइ सिंध जो अवाम ॾिसे पियो। कराची जो स्पेशली जेके असांजा दोस्त आहिनि, असांजा भेण भाउर आहिनि कराची शहर में जेके रहनि था, उन्हनि इन्हनि सभिनी शयुनि खे ॾिठो आहे। अॼुकल्ह अवाम उन्हनि खोखलनि नारनि ते, उन्हनि दावनि ते नथो हले या उन पंहिंजे पोलनि ते पंहिंजा पोस्टर चिपकाइण खां पोइ इहो न सम्झे कोई बि त हू सुभाणे कंहिं बि शहर जो मेयर थी वेंदो या किथों जो को वॾो लीडर थी वेंदो। उन लाइ परफॉर्मेंस खपे, उन लाइ तव्हांखे परफॉर्म करणो थो पए। तव्हां जॾहिं परफॉर्म कयो था, तव्हांजी गवर्नमेंट आहे, तव्हां डिलीवर कयो था ऐं हेठि ग्रास रूट ताईं तव्हांजी अप्रोच आहे, उतां जी तव्हां जेके हेठी लेवल ताईं तव्हां जेके माण्हुनि जा मसइला आहिनि उन्हनि खे जॾहिं हल कयो था ऐं तव्हां कामयाबु थियो था, तॾहिं तव्हांखे इलेक्शन्स में कामयाबी मिलंदी आहे। ही कराची जी जेकी कामयाबी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, हुनजो नतीजो आहे। उन विजन ते हलंदे, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे विजन ते अॻिते हलंदे इंशाअल्लाह इहा उमेद आहे त मुर्तज़ा वहाब साहब जीअं पहिरियों परफॉर्म कयो, त हुनजो पहिरियों टेन्योर बि ॾिठो जॾहिं हू आयो ऐं कराची में जेके कमु करे पियो, जंहिं तरीक़े सां स्पीडी उन्हनि एरियाज़ में जिते कॾहिं कंहिं सोच त पार्क्स ठहंदा, माज़ी में खोड़ मेयर आया, ॿियूं हुकूमतूं बि रहियूं, अॼु पीपल्स पार्टी खे 15 साल अल्हम्दुलिल्लाह पूरो थियण ते आहे। पर मुंहिंजो सवाल उन्हनि दोस्तनि खां आहे जेके दावेदार त कराची जा थींदा आहिनि, पर छा उन्हनि खां इहे इलाइक़ा छो विसरी विया जिते अॼु नवां पार्क्स पिया डेवलप थियनि, क्रिकेट ग्राउंड्स पिया ठहनि, फुटबॉल ग्राउंड्स पिया ठहनि, यूनिवर्सिटीज़ पियूं ठहनि, हिकिड़ी शइ ते ट्रांसपोर्ट सिस्टम ते
तमाम वॾी तनक़ीद हूंदी। कराची में हिन वक़्तु पाकिस्तान जो नंबर 1 ट्रांसपोर्ट सिस्टम कराची में रन पियो कयो वञे। कहिड़ो एरिया आहे जंहिंखे सिंध गवर्नमेंट जंहिं एरिया में पोइते रही आहे, हर एरिया में कमु हले पियो, थियो आहे ऐं परफॉर्म थियो आहे। ऐं इंशाअल्लाह अॻिते हिन खे मुर्तज़ा वहाब साहब ऐं सलमान अब्दुल्ला मुराद ॿई ॼातल सुञातल नाला आहिनि, ॿिन्ही परफॉर्म कयो आहे। इन शहर जे इन ठीकु तरक़ीअ जे कम खे अॻिते खणी हलंदा, इंशाअल्लाह परफॉर्म कंदा ऐं उहे ई एसरात वरी इंशाअल्लाह हाणे अचण वारे इलेक्शन्स ते पवंदा, उन में रिज़ल्ट ख़बर पइजी वेंदी सॼी त कराची में वरी केरु थो स्वीप करे। ठीक। रशीद साहब, गुफ्तगू आपने सुनी। शाह साहब का कहना था कि बिलावल भुट्टो जरदारी तो पहले ही कह चुके हैं कि मेयर तो जियाला ही होगा, अनाउंसमेंट हो चुकी है, नाम जो है वो आज सामने आ चुके हैं और पोस्टर चिपकाने से उनका कहना है कि कुछ नहीं होता, हमने जो परफॉर्मेंस दी है उस परफॉर्मेंस की बुनियाद पे अवाम ने हमें वोट दिया। क्या कहेंगे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहली तो ये मैं आपका शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि इस मौके और इस मौजू से मुनासबत से आपने गुफ्तगू का मौका। अवेज भाई बहुत मोहतरम दोस्त हैं मेरे और मैं एहतराम करता हूँ, लेकिन मैं कुछ हकाइक से पर्दा उठाना चाहता हूँ। इस वक्त पीपल्स पार्टी को कराची के अंदर मैंडेट नहीं मिला, बल्कि ये जो कुछ भी है वो सरकारी मशीनरी का इस्तेमाल, इलेक्शन कमीशन को यरगमाल बनाना और अपने मनपसंद डीसीज लगाने से लेकर के आरओज तक के अमल का ये शाखसाना है कि आज पीपल्स पार्टी ये दावा कर रही है कि कराची के लोगों ने इनको वोट दिया। शहर कराची में सबसे ज़्यादा वोट लेने वाली पार्टी जमात इस्लामी है बल्दियाती इंतखाब के अंदर, फिर दूसरे नंबर पाकिस्तान तहरीक इंसाफ ने वोट लिए हैं, तीसरे नंबर पर पाकिस्तान पीपल्स पार्टी ने वोट लिया है। दूसरी चीज़ ये कि ये परफॉर्मेंस बेस्ड बात कर रहे हैं, तो 15 साल के इक़्तिदार के अंदर इनके चेयरमैन साहब ये कह रहे थे कुछ पिछले दिनों, बिलावल साहब, कि मेरे घर पर भी टैंकर से पानी आता है। तो कौन सा पी हमारा कारकर्दगी का इन लोगों ने कि इन 15 सालों के मुस्तकिल इक़्तिदार और कोई 30-35 साल का शाहाना दौर जिसमें वज़ारत उज़्मा से लेकर सदर मुमलिकत तक सब कुछ इनके पास था, लेकिन बिलावल के ऊपर टैंकर से पानी आ रहा है। यानी इसका मतलब है कि कराची के लोगों की पहली बुनियादी ज़रूरत पीने का पानी भी इन्होंने पूरा नहीं किया। ये ट्रांसपोर्ट के बेहतरीन निज़ाम की बात कर रहे थे। अभी मैं सिंध असम्बली से अपने घर पहुंचा हूँ चिंची पर बैठ करके, यानी मैं एक MCA होकर के भी चिंची इस्तेमाल कर रहा हूँ। तो शहर कराची के अंदर 3 करोड़ लोग, उनके लिए ये 80 बसों का एक नेटवर्क बना करके ये समझते हैं कि कराची के ट्रांसपोर्ट का मसला हल कर दिया। तो ये कोई एहसान नहीं किया, बल्कि जो जिम्मेदारियां इनकी थी उन जिम्मेदारियों को इन्होंने पूरा नहीं किया। इस वक्त शहर के अंदर बड़े मसाइल मौजूद हैं, यहाँ पर गैस मौजूद नहीं, यहाँ पर बिजली का के इलेक्ट्रिक की बदमाशी का एक पूरा गुंडा राज मौजूद है और ये उसके कमीशन एजेंट हैं। इस वक्त बल्दियाती इंतखाब से मुताल्लिक इनका ये दावा कि बिलावल साहब ने कहा था कि मेयर जियाला होगा तो मेयर जियाला बन जाएगा, तो ऐसा नहीं है। हक़ाइक़ इस वक्त ये हैं कि जमात इस्लामी और PTI के मुश्तरक वोट 193 हैं और इनके पास 172 वोट हैं। जब 193 वोटों की बरतरी के साथ एक इत्तेहाद मौजूद है, तो फिर सियासी मैदान के अंदर जमहूरी अक़दार का लिहाज करते हुए इनको जमात इस्लामी के वोटों के हिसाब से भी और नंबर ऑफ चेयरमैन के हिसाब से भी इनको उस मैंडेट को कबूल कर लेना चाहिए। दूसरी बात यह कि कराची की तामीर और तरक्की के लिए जब भी कोई किरदार अदा किया है तो उसमें सुनहरी नाम अब्दुल सत्तार अगवानी का है। यानी ये जिन ग्राउंडों के अंदर घास लगाने की कोशिश कर रहे हैं वो ग्राउंड भी नेमतुल्लाह खान और अब्दुल सत्तार अगवानी ने बनाए, लेकिन मैं तो 4 साल से असेंबली में मौजूद हूँ। ये जिसको लियारी को अपना गढ़ कहते थे, उस गढ़ से इनकी जड़ निकल गई है। यानी यहाँ के भी बल्दियाती पूरे इंतखाब को यरगमाल बना करके इन्होंने अपने नंबर ऑफ सीट तो बना लिए। ये ख्वाब ये देख रहे हैं कि कराची के अंदर मेयरशिप के ऊपर बुनियाद पर जो है इस्तेहसाल करेंगे शहर कराची के लोगों का, तो शहर कराची के लोग किसी सूरत इस बात को कबूल करने के लिए तैयार नहीं है। पहली चीज़ ये कि पीपल्स पार्टी के जाली मैंडेट को हम तस्लीम नहीं करते। दूसरी बात ये कि जमहूरी इक़्तिदार और नंबर ऑफ वोट के हिसाब से भी PTI और जमात इस्लामी का जो इत्तेहाद सामने आया है उसने एक वाज़ेह सादा अक्सरियत बता दी है।
तीसरी चीज, इस वक्त तो इनके एक इत्तेहादी पाकिस्तान मुस्लिम लीग नून के लोग भी हमसे जुड़ने के लिए आ रहे हैं। उन्होंने इस इत्तेहाद में इनसे डिप्टी मेयर का मुतालबा किया था, ये पूरा नहीं कर पाए। इस वक्त तो हमने तमाम सियासी जमातों को दावत दी है और हम पीपल्स पार्टी से भी ये बात करते हैं कि कराची के बेहतरीन मुस्तकबिल के लिए ये जमात इस्लामी के उम्मीदवार हाफिज नईमुर रहमान पर इत्तेफाक करें और तामीर और तरक्की में जो किरदार और इख्तियार इस्तेमाल कर सकते हैं वो इस्तेमाल करें। जी शाह साहब, गुफ्तगू तव्हां ॿुधी? ज़ाती तौर ते रशीद साहब ॾाढो सुठो माण्हू आहे, मां हिन जी इज़त कंदो आहियां, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, समझदार आहे, पर माण्हू जूं मजबूरियूं थींदियूं आहिनि त पार्टी में कुझु बि हुजे, पार्टी जी कहिड़ी बि पॉलिसी हुजे उनखे डिफेंड करणो थो पए। ज़ाहिरी ॻाल्हि आहे MP आहे, जीअं तीअं करे वॾे अरसे खां पोइ हिकिड़ी सीट कराची मां जमात इस्लामी खे मिली आहे, पोइ ट्रायंगुलर फाइट हुई या 4 उते माण्हू बीह रहिया, वोट डिवाइड थी विया, या ॿियो को मसइलो 2018 जी इलेक्शन आहे, उनमें बि सभिनी इहो ई चयो त RTS हेठि वेही रहियो, सुम्ही पियो, किरी पियो, खोड़ इल्ज़ाम लॻा। पर मूंखे अफ़सोस इहो थो थिए त हिकिड़े पढ़ियल लिखियल माण्हू मां अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू जी मूंखे उमेद कोन हुई। मुंहिंजो भाउ आहे, मां ॾाढी इज़त कंदो आहियां। जेके नंबर्स इलेक्शन कमीशन ॾिना आहिनि, इलेक्शन कमीशन आज़ादु आहे, इलेक्शन कमीशन PTI दौर वारी इलेक्शन कमीशन कोन्हे। जे PTI जे दौर में जीअं इलेक्शन कमीशन खे वफ़ाक़ी वज़रा या नियाज़ी साहब जॾहिं उन वक़्तु उन ते तनक़ीद शुरू कंदो, जॾहिं उन जा मनपसंद फ़ैसिला न ईंदा, जॾहिं फ़ैसिला ईंदा तॾहिं उन जी तारीफ़ कंदो, अहिड़ी इलेक्शन कमीशन कोन्हे। सभु इदारा हिन वक़्तु पंहिंजे कानूनी दायराकार में कमु पिया कयूं, मीडिया खे फुल एक्सेस हुयो। वॾी ॻाल्हि आहे, तव्हां शुक्रगुज़ार आहियां मां सॼे मीडिया जे दोस्तनि जो जंहिं इलेक्शन खे लम्हा ब लम्हा लाइव कवर कयो। जिते इश्यूज़ अचनि पिया उते मीडिया मौजूद हुई, जी शाह उनखे साहब, विटनेस माफ़ करे कजो पई। तव्हांखे इंटरप्ट कयां थी, पर इलेक्शन कमीशन खे बि जमात इस्लामी चवंदी रही आहे, एलिगेशन हणंदी रही आहे, तो पीपल्स पार्टी जी बी टीम जो किरदार इलेक्शन कमीशन अदा कयो। ॾिसो, जमात इस्लामी जो चवण जो मक़सदु इहो आहे त हुननि खे जंहिं इलाइक़े में हिन वक़्तु जे ग्राउंड रियलिटीज़ ते अवां वेंदव त जंहिं इलाइक़े मां ही खटी आया आहिनि, जे उन इलाइक़े जी बि का थर्ड पार्टी सर्वे थिए त उतां जा माण्हू बि हिन मां राज़ी कोन्हनि। ही त MQM पार्टिसिपेट न कयो इलेक्शन में, त कुझु सीटूं हिननि खे मिली वयूं। हिन वक़्तु जेको रशीद साहब नंबर ॿुधाए पियो, उहो नंबर किथां रशीद साहब खे मिलियो आहे, कंहिं ॿिए चैनल खां मिलियो आहे, 3 खां मिलियो आहे, मां हिन ते बहस न कंदुसि। पर रशीद साहब हिन वक़्तु हिकिड़ी उन शइ खे डिफेंड करे रहियो आहे जेकी बाय द लॉ पॉसिबल कोन्हे। हिन वक़्तु रशीद साहब चए थो त क्रेडिट ॾियो अगवानी साहब खे, नेमतुल्ला ख़ान साहब खे। अगवानी साहब, नेमतुल्ला ख़ान साहब कीअं आया कराची में, कहिड़ो कमु थियो, उन्ही खां पोइ छा थियो, तमामु वॾी बहस आहे, हिननि खे बहस करणी आहे। मां हाज़िर आहियां, फैक्ट्स एंड फिगर्स सां मां वेहण लाइ तयारु आहियां। उन खां पोइ काॾे वई जमात इस्लामी? जमात इस्लामी उन दौर में कहिड़ा कम कया? अॼु जे असां हिन ॻाल्हि ते अचूं था त कहिड़ा अहिड़ा जेके चाइना कटिंग जा बि खोड़ मसइला उन दौर ॾिता वञनि कि अॼु 5, 7, 15 सालनि जी ॻाल्हि न आहे। जे इन्हनि बहस में ईंदव त खोड़ अहिड़ा कम थिया जंहिंजे करे अॼु कराची इहो भुगते पई। अचूं था पाणी जे मसइले ते। पाणी जे मसइले ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके वॾे में वॾा प्रोजेक्ट्स आहिनि, जेके कंहिं गवर्नमेंट न कया, कुझु अधु कंप्लीट न थिया आहिनि, कुझु कंप्लीट थी विया आहिनि। कराची हिकु अहिड़ो शहर आहे जंहिंमें इन्फ्लक्स एतिरो आहे, पूरे पाकिस्तान मां माण्हू हिते डेली बेसिस ते अचनि पिया रोज़गार लाइ, ऐं ही शहर उन्हनि खे जॻह बि ॾिए पियो, रोज़गार बि ॾिए पियो। मेट्रोपॉलिटन सिटी आहे, दुनिया जा वॾे में वॾा मेट्रोपॉलिटन सिटीज़ जे तव्हां ॾिसो त उन्हनि में इहे इश्यूज़ अचनि था। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु आबादी वधंदी थी वञे। जे अॼु तव्हां लेट्स सपोज 2.5 करोड़ माण्हुनि लाइ, 2 करोड़ माण्हुनि लाइ तव्हां को फैसिलिटी प्रोवाइड कंदव त विदिन 6 मंथ्स इहे 10-12 लख वधी वेंदा। छो त तव्हां वटि हिते अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो मुल्क आहे असांजो, उन में कंहिंखे पाबंदी कोन्हे कराची में अचण जी। जेके इश्यूज़ आहिनि असां मञूं था, छो था चऊं त जेके मुर्तज़ा वहाब हिन वक़्तु परफॉर्म कयो आहे ऑन रिकॉर्ड आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जेको कमु करे पई, मुर्तज़ा वहाब जिन शयुनि खे खणी हले पियो, जंहिं विजन खे टो करे पियो, टाइम लॻंदो। जेके इहे थोरा मसाइल आहिनि, इहे बि अॻिते हल थी वेंदा। बाक़ी इहा ॻाल्हि चवणु त पाकिस्तान पीपल्स पार्टी कुझु न कयो आहे, नंबर असांजा 190 खां मथे आहिनि। ॾिसो, जमहूरियत छा थी, जमहूरियत जो हुस्न छा आहे? तनक़ीद तव्हां ज़रूरु कयो, पर रियलिटी बेस हुजे। तव्हां हिकु तरफ़ 9 मई खे 9 मई खे कंडेम था कयो, ॿी तरफ़ तव्हांजो जेको अमीर साहब आहे, हाफ़िज़ साहब, उहो लैंग्वेज अहिड़ी इस्तेमालु थो करे सिंध जे लाइ, कराची जे लाइ इंतिशार वारी लैंग्वेज थी अचे जेकी उन्हनि कोई न पियो करे। शायदि जिन माण्हुनि खे वोट ॾिना, जेके उन्हनि जी टिकट ते बीठा आहिनि, अॼु उहे बि पछतावे जो शिकार आहिनि।
मां इहा ॻाल्हि कोन कंदुसि त केरु असां सां राब्ते में आहे, केरु असां सां राब्ते में कोन्हे। इहो फ़ैसिलो उन ॾींहुं थींदो जंहिं ॾींहुं ऐवान में सभु वञी वेहंदा, डिस्ट्रिक्ट उन कराची जी मेट्रोपॉलिटन ऐवान में सभु जॾहिं वेहंदा, उते जॾहिं वोटिंग थींदी, उते जॾहिं रिज़ल्ट ईंदो, उन वक़्तु ख़बर पवंदी त कराची जे बाग़ैरत दोस्तनि, कराची जे हिमत वारनि दोस्तनि कंहिंखे सपोर्ट कई आहे। आख़िर हू कराची जो जेको भलो चाहे थो, जेको कराची जे बहितरी जी ॻाल्हि कंदो, जंहिं कराची में डिलीवर कयो आहे, फ़ैसिलो त उन ॾींहुं अचिणो आहे। बाक़ी हिन वक़्तु इहो चवणु त नून लीग असां सां राब्ते में आहे, तव्हां PTI खे क्रिटिसाइज़ था कयो, PTI खे कंहिं वक़्तु गद्दार था चओ, वरी कराची जे मैंडेट कराची में पाण सां गॾु खणी था हलो छो त तव्हांखे कुर्सी खपे। जी वॾे रिस्पेक्ट सां गॾु, इन ते नाराज़ न थिए कोई बि दोस्त, हाफ़िज़ साहब पंहिंजी जमात जो अमीर ज़रूरु थी सघे थो, पर मेयर कोन थींदो, मेयर कराची कोन थींदो। इहा शइ अॼु मां तव्हांजे ऑन रिकॉर्ड तव्हांजे प्रोग्राम ते ॿुधाईंदो हलां। ही मूंखे उन्हनि दोस्तनि ते, उन्हनि पार्टी जे वर्कर ते, स्पेशली जेके पॉलिटिकल अक्यूमेंट रखनि था, उन्हनि ते ॾाढो अफ़सोस थींदो आहे जॾहिं हू हिकिड़ी अहिड़ी शइ खे डिफेंड करण लाइ अची TV ते वेही रहंदा आहिनि जंहिंजो न सर हुजे न पैर हुजे, जंहिंजी का हिकु फुटिंग ई कोन हुजे। हिते अची वेहण ऐं पंहिंजी पार्टी जी उन पॉलिसी खे डिफेंड करणु जेकी पॉसिबल ई कोन्हे। मां हिन वक़्तु जे इहा ॻाल्हि कयां त शायदि तव्हांजा माण्हू, जमात इस्लामी जा माण्हू असां सां राब्ते में आहिनि, शायदि ॿिया PTI वारा PTI छॾे करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां गॾु बीह रहनि। ॾिसो, इन जो फ़ैसिलो ऐवान में थींदो, पॉलिटिकल प्रोसेस आहे, उनखे कंप्लीट थियणु ॾियो। इलेक्शन कमीशन ते इल्ज़ाम तव्हां हणो पिया, तव्हां कोर्ट में वञो, कोर्ट में वञी तव्हां उहो बि शौक़ु पूरो करे ॾिठो, तव्हां उहे एप्लीकेशन्स बि ॾिनियूं। छा कोर्ट्स जे जुडिशरी खे बि चवंदो त पीपुल्स पार्टी जी बी टीम आहे? छा पुलिस खे बि चवंदो? छा मीडिया खे बि चवंदो त मीडिया बि पीपुल्स पार्टी जी बी टीम आहे जेको इहा शइ नथी वाज़े करे? ॾिसो, मीडिया वारा, मीडिया त वाइब्रेंट मीडिया आहे हिन वक़्तु पाकिस्तान जो, सभु शइ फ्री एंड फेयर, हर शइ ॾेखारी थी वञे, हर चैनल ते अचे पई। छा मीडिया बि पीपुल्स पार्टी खे फेवर कई आहे? अॼु इहा ॻाल्हि हज़म नथी थिए उन्हनि दोस्तनि खां जेके सिधे तरीक़े सां या ग़लति तरीक़े सां कराची खे पंहिंजो सम्झनि पिया। अॼु कराची जे ग़यूर अवाम, कराची जे दोस्तनि, माइरनि भेनरुनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी ते एतमाद करे उन्हनि खे वोट ॾिनो आहे। इहो हिस्ट्री में पहिरियों दफ़ो थियो आहे, इहो परफॉर्मेंस बेस्ड आहे। मां बार बार इहा ॻाल्हि इन जे करे थो चवां त उहे कम जेके माज़ी में कॾहिं कराची में नज़र न आया, उहे परफॉर्मेंस बेस्ड थिया आहिनि, माण्हुनि ॾिठा, डिलीवर थिया, उन बेसिस ते वोट मिलियो। जंहिं प्रोजेक्ट जी मुंहिंजो भाउ ॻाल्हि थो करे, ॾिसो, हलीम आदिल शेख साहब जी अक्सर इहा आदत हूंदी, असांजो अपोज़िशन लीडर आहे, अॼुकल्ह त ग़ाइबु आहे, अलाए किथे आहे, का ख़बर न आहे। घोड़ो दोस्त ॻोल्हिनिसि पिया, तव्हां बि शायदि ॻोल्हींदा हूंदो, मीडिया वारा। कॾहिं बि कंहिं बस ते चढ़ी वेही रहंदो, तनक़ीद कंदो, जेकी शइ ॾिसे हुन ते बीह रहे, न ही ग़लति ॻाल्हि आहे। 80 बसिस खे तव्हां नथा इहा ग़लति ॻाल्हि करे सघो त 80 बसिस आहिनि। इट्स अ प्रोजेक्ट ऑफ 250 बसिस, सिर्फ़ु डीज़ल हाइब्रिड, ऐं जेके इलेक्ट्रिक बसिस आहिनि 70 बसिस ऑन द रोड आहिनि, ऐं बक़ाया 250 बसिस उहे बि अचनि पियूं जेके कराची जी फ्लीट में ऐड कंदियूं। हिकु सिस्टम ठाहींदो आहे। हिननि माज़ी जी गवर्नमेंट्स वांगुरु न त वक़्ती तौर ते हिकु शइ ॾिजे, पंहिंजी वाह वाह कजे, इनॉग्रेट कजे, ऐं जॾहिं हुननि जी हुकूमत हली वञे त उहो प्रोजेक्ट बंदि थी वञे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेके बि कम कया आहिनि सभिनी जे साम्हूं आहिनि। ऐं मां हाफ़िज़ पंहिंजे रशीद साहब खे बि इहो चवंदुमि त पंहिंजे हाफ़िज़ साहब खे हिकिड़ी रिक्वेस्ट करे त जॾहिं बि प्रेस कॉन्फ्रेंस करे थो, जॾहिं बि ॻाल्हाए थो, ॾाढो सुठो माण्हू आहे, इंतिशार वारा लफ़्ज़ न ॻाल्हाए, अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हाए जंहिंसां कंहिंजी दिलि आज़ारी थिए। सिंध में रहनि था, सभु सिंधी आहियूं, सभु हितों जा आहियूं, अहिड़ी लैंग्वेज इस्तेमालु कई वञे जेकी पॉलिटिकल ज़रूरु हुजे, पर इहो कॾहिं फील न थिए त तव्हां अलॻि ऐं असां अलॻि। ठीक, रशीद साहब क्या कहिएगा? तासुब का भी जो है वो इल्ज़ाम जमात इस्लामी पे लगता रहा है कि जो लैंग्वेज, जैसे शाह साहब ने कहा कि वो तासुबाना होती है, इंतशार फैलाने की कोशिश की जाती है, इसका भी जवाब दीजिएगा। और ये कहिएगा कि कौन कौन सी जमातों से जमात इस्लामी के जो है वो राब्ते हैं? मौका दें तो मैं बहुत सारी बातों का जवाब दे जी जी प्लीज। यानी यहाँ तो ये लग रहा है कि कोई जलसा है और शाह साहब तकरीर फरमा रहे हैं और मैं जलसे का शरीक नहीं प्लीज 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 बात करें। मैं ये चाहता हूँ कि शाह साहब ने अभी इस बात की तो तस्दीक कर दी मेरी ज़ाती हैसियत में कि मैं एक अच्छा आदमी हूँ। जब अच्छा आदमी कोई बात कहे ना तो उसको समझ भी लेनी चाहिए। मैं ये कहता हूँ कि पहली चीज़ शाह साहब ने की कि कराची के अंदर जमात इस्लामी ने क्या किया। ये एक बहुत लंबी चौड़ी तारीख है। पानी के दोनों प्रोजेक्ट कराची के लिए जमात इस्लामी से बनाए हुए हैं, हब्बेम और K3। K4 का मंसूबा इनके हवाले किया गया, 15 साल में ये मुकम्मल नहीं कर पाए, 4 दफ़ा इफ्तिताह हो चुका उसका।
لیکن وہ کام نہیں ہوا. یہاں پر بسوں کا نظام, ماڈل پارک کا نظام, کالجز کا تحفہ, ہارٹ ڈیزیز ہاسپٹل کا تحفہ, کیا کچھ جماعت اسلامی نے 4 سال کے اقتدار کے سٹی گورنمنٹ کے دور میں نہیں کیا. دوسری بات انہوں نے کی کہ اگر حافظ نعیم الرحمان صاحب میئر نہیں بن سکتے, حافظ نعیم الرحمان نے میئر بننا ہوگا انشاءاللہ تو وہ ضرور بن کر کے آئیں گے بھی. لیکن یہ بات کہ خود ہی تسلیم کر رہے ہیں کہ جماعت اسلامی ایک جمہوری جماعت ہے. اس جمہوری جماعت کے اندر کوئی بھی آدمی جماعت اسلامی پاکستان کا امیر بن سکتا ہے, لیکن پاکستان پیپلز پارٹی ایک مروثی جماعت ہے اور یہ غلاموں کی جماعت ہے. ان سب نے ساری زندگی جدی پشتی غلامی کرنی ہے. دوسری چیز یہ کہ میں یہ بات بتانا چاہتا ہوں, یہ بات کہنا چاہتا ہوں کہ میرے محترم بھائی یہ کہہ رہے تھے کہ جی سندھی کارڈ تو پاکستان پیپلز پارٹی نے ہمیشہ استعمال کیا ہے, مہاجر کارڈ ایم کیو ایم استعمال کرتی رہی. ہم تو یہ کہتے ہیں کہ کراچی ایک منی پاکستان ہے, اس کے اندر سندھی بھی بڑی تعداد میں رہتے ہیں, اس میں پختون بھی رہتے ہیں, اس میں بلوچ بھی رہتے ہیں, اس میں سرائکی بھی رہتے ہیں, اس میں مہاجر پہ رہتے ہیں. لیکن ہم یہ کہتے ہیں ان کو, یہ اقتدار میں موجود ہیں, ان کو کراچی کی گنتی کرنے پر کیا اعتراض موجود ہے؟ آج کراچی کی آبادی 3 کروڑ سے تجاوز کر گئی ہے, لیکن سینسس کا یہ پورا نظام جو ان کی حکومتوں کے ہاتھ میں موجود ہوتا ہے, یہ اس کو تعداد کے حساب سے کم گنتے ہیں. اور اس لیے گنتے ہیں کہ تعداد کے حساب سے جب شہر کراچی کو کم گنا جائے گا تو اس کے نتیجے میں پر کیپیٹل ریسورسز کا بھی انتظام کم کرنا ہوگا اور نمائندگی کا مسئلہ بھی کم ہو جائے گا. اس وقت یہ ایک بہت لمبی چوڑی بحث ہے. ہم تو یہ چاہتے ہیں کہ سندھ کے تمام شہروں کو حقوق ملنے چاہیے, لاڑکانہ کو بھی ڈسٹرکٹ گورنمنٹ کا بااختیار نظام ملنا چاہیے, خواہشات کو پورا نہیں کرنا چاہیے. اس وقت مسئلہ یہ ہے کہ پاکستان پیپلز پارٹی پر ایک سوچ غالب ہے, اور اس سوچ کے تحت جس طرح یہ انٹیریئر سندھ کے اندر, جس طرح لاڑکانہ کے اندر اور دادو کے اندر وینڈٹ کے اوپر ڈاکہ مارتے تھے, اسی طرح انہوں نے سندھ گورنمنٹ کے 15 سال کے اقتدار میں اپنے آپ کو مضبوط کر کے اور اس پورے سسٹم کو کیپچر کر کے, اور آپ کہہ رہی تھی کہ الیکشن کمیشن بی ٹیم نہیں, الیکشن کمیشن تو اے ٹیم کا کردار ادا کر رہی ہے پیپلز پارٹی کے لیے. میں ذاتی طور پر وٹنس ہوں, جب انتخابات ہو رہے تھے تو انہوں نے اپنے کینڈیڈیٹس کو 2-2 ہزار بیلٹ پیپر پہلے ایک رات کو پہلے اپنے کینڈیڈیٹ کے حوالے کیے گئے. مینڈیٹ تو سارا ہی مصنوعی ان کا, لیکن میں یہ سمجھتا ہوں ان کے ساتھ خود بھی زیادتی ہوئی ہے. بہت اچھی وزارت پر پرفارمنس کر رہے تھے, میری ملاقات بھی ان سے بہت اچھی ہے اور میں ان کا احترام کرتا ہوں, لیکن پتہ نہیں کون سے اشارے تھے کہ ان کو پچھلی ڈیسکوں کے اوپر منتقل کر دیا گیا. مسئلہ یہ ہے کہ پیپلز پارٹی نے نہ اپنے اندر میرٹ کی قدر کی ہے, نہ پیپلز پارٹی باہر کے میرٹ کی قدر کرتی ہے. ایک سوچ ہے, ایک مائنڈ سیٹ ہے, اس مائنڈ سیٹ کے نتیجے میں انہوں نے سندھ کو بدال رکھا ہے پورے. یعنی سندھ کے اندر آپ چلے جائیں, لوگ بنیادی ضروریات سے محروم ہیں. سڑکوں یعنی ہائی ویز کو چھوڑ کر کے علاقوں کے اندر سڑکوں کا نام موجود نہیں ہے. اسکولوں کے اندر استبل بنے ہوئے ہیں, گھوڑے اور گدھے بندے ہوئے ہیں اور بھینسیں پل رہی ہیں. وہاں پر کا تعلیمی نظام اندھیر نگری چوپٹ راج ہے. اسپتالوں کے اندر جو ہے وہ علاج معالجے کی سہولت میسر نہیں ہے. کتا کاٹنے کی ویکسین نہیں میسر آتی. کرپشن ہر محکمے اور ہر شعبے کے اندر موجود ہے. 15 سال کی پرفارمنس تو ان کی کرپشن کی آئینہ دار ہے. اور میں یہ سمجھتا ہوں کہ اس وقت ان کو سنجیدگی کا مظاہرہ کرنا چاہیے. کراچی ایک معاشی ہب ہے, ان کا پورا اسٹیک اس کے اوپر موجود ہے, لیکن یہ پورے پاکستان کو چلانے والا ہے. پورے ملک کی توقعات اس شہر سے وابستہ ہیں, لہذا اس کی ترقی کے راستے میں رکاوٹ نہ بنے. میرٹ کی بنیاد پر اس مینڈیٹ کو قبول کریں جو جماعت اسلامی اور پی ٹی آئی کے پاس ہے, اور ان کے ساتھ تعاون کریں. ان کے پاس حکومت ہے. ہم یہ سمجھتے ہیں کہ 15 سال میں جو یہ کام نہیں کر سکے, اگر حافظ نعیم الرحمان صاحب میئر بن جاتا ہے اور ان کی گورنمنٹ موجود رہتی ہے تو انشاءاللہ مل کر کے ہم کراچی کی تعمیر و ترقی کو بھی آگے لے کر کے چلیں گے اور سندھ کے دیگر شہروں کے لیے بھی مثال بنائیں گے. ٹھیک شاہ صاحب, پروگرام جو وقت لگ بھگ پورو تھی چکو ہے. آخری سوال تمام کا, آخری سوال ان جو جکڑے جواب دیو. چھڑو مکھے ایکڑو رپلائی ॾियण ॾियो. हिकिड़ो पंहिंजो रशीद साहब खे चवां, मां बिल्कुलु रशीद साहब जी तारीफ़ कई त ॾाढो सुठो माण्हू आहे. सुठे माण्हूअ मां सच जी उमेद हूंदी आहे. मां इन जे करे तारीफ़ न कई त हू पंहिंजी ग़लति पूरी पॉलिसी खे ऐं ॾिसो ॻाल्हियुनि मां पंहिंजी ज़बान में पंहिंजे स्टेटमेंट में रशीद साहब सिंध खे अलॻि करे वियो.
न इंटीरियर सिंध कराची सिंध खां अलॻि नथो थी सघे कराची सिंध जो ई शहर आहे शाह साहब हिकिड़ो मूंखे आख़िरी जेकॾहिं सुवाल आहे सभिनी ज़िलनि जा जेके चेयरमैन आहिनि या टाउन चेयरमैन आहिनि उहे मर्द उम्मीदवार आहिनि पीपल्स पार्टी पारां कंहिं औरत उम्मीदवार खे नॉमिनेट नाहे कयो वियो छो ॾिसो पार्टी जो हिकिड़ो डिसिप्लिन आहे पार्टी जे प्रेसिडेंट्स खे दरख़्वास्तूं मिलंदियूं आहिनि पार्टी जे प्रेसिडेंट्स वटि जेके एप्लीकेशन्स आयूं वरी उहे प्रोविंशियल प्रेसिडेंट वटि डिस्कस थींदियूं आहिनि पोइ उते जॾहिं लीडरशिप वेहंदी आहे सभु वेही डिस्कशन करे जेके जेके एप्लीकेंट्स हूंदा आहिनि जेके एस्पायरेंट कैंडिडेट्स अप्लाई कंदा आहिनि पोइ उन्हनि खे इवेल्युएट कयो वेंदो आहे त पार्टी जा पुराणा जियाला कहिड़ा आहिनि जेके कम बि करे सघनि उते वेहनि ऐं इहो पॉलिसी न हूंदी आहे जेको रशीद साहब चए पियो त मनपसंद लोग ॾिसो हिन वक़्त बि पूरे तव्हां लिस्ट खणी ॾिसो निसार खोड़े साहब जी त प्योर ग्रास रूट लेवल जा असांजा जियाला दोस्त सभु डिस्ट्रिक्ट चेयरमैन्स ते बि आया आहिनि टाउन चेयरमैन्स ते बि आया आहिनि सभु वेहनि था मौरूसी सियासत इनखे जेको ही असां ते इल्ज़ाम बार बार लॻंदो आहे मौरूसी सियासत हुजे हा त यूसुफ रज़ा गिलानी प्राइम मिनिस्टर न थिए हा मौरूसी सियासत हुजे हा त राजा परवेज़ अशरफ प्राइम मिनिस्टर न थिए हा मौरूसी सियासत हुजे हा त पाकिस्तान पीपल्स पार्टी में ॻाल्हाइण जो हक़ न हुजे हा जमायत इस्लामी जो जे माज़ी खणूं था त माज़ी में जमायत इस्लामी ठही कीअं कंहिंजे थ्रू आई कंहिंजे कुलनि ते वेही अॻिते वधी शाह साहब हुननि वॾी जो किरदार महिरबानी पोइ मूंखे कराची में रशीद छा साहब खे हुयो बि टाइम ॾियणो पवंदो इन गुफ़्तगू खे वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में खणंदासीं वॾी महिरबानी तव्हां ॿिन्ही मौज़ूज़ महिमाननि जी तव्हां जो प्रोग्राम में मूंखे जॉइन कयो नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो वठूं था वक़फ़ो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं ॻाल्हि कंदासीं पाकिस्तान जी इकोनॉमी जे हवाले सां वाज़े रहे त जून में 9-10 जून ते बजट पिणु पेश थियण वारो आहे ऐं हुकूमत जी इहा कोशिशि आहे त बजट में अवाम खे रिलीफ ॾिनो वञे अवाम जे लाइ सस्ताई कई वञे पघारनि या पेंशन में वाध कई वञे इन ई हवाले सां ताज़ो जेको हुकूमत क़दम खयो आहे पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में घटिताई जे हवाले सां उहो पिणु इन करे खयो वियो आहे त हुकूमत जेको अवाम सां वाइदो कयो हो कोशिशनि बावजूदि माण्हुनि खे हिन वक़्त ताईं रिलीफ न ॾेई सघी आहे इन हुकूमत जो मुदो जीअं त अगस्त में पूरो थी रहियो आहे उन खां पोइ क़ौमी हुकूमत जो हिकिड़ो निगरान सेटअप ईंदो इन जे करे हिन हुकूमत जी कोशिशि आहे त हिन आख़िरी बजट में जेको हिन हुकूमत जे तरफ़ां पेश कयो वेंदो उन में अवाम खे रिलीफ ॾिनो वञे पर अहम ॻाल्हि इहा आहे त हुकूमत जो जेको नओं IMF सां रिव्यू प्रोग्राम आहे उहो पिणु मुकमल न थी सघियो आहे वाज़े रहे त हुकूमत पारां बजट खे IMF सां शेयर पिणु कयो वियो आहे पर उन बावजूदि हुकूमत खे सां जेको IMF जो जेको रिव्यू आहे नओं उहो प्रोग्राम जो उहो मुकमल न थी सघियो आहे इन खां पोइ नेक्स्ट हुकूमत खे लाज़मी जेतिरा मुल्क ते कर्ज़ा आहिनि जेतिरा इकोनॉमी जी सूरत हाल ख़राबु आहे हुकूमत जे लाइ इन खां सवाइ को रस्तो कोन्हे त उहा IMF वटि न वञे पर हुकूमत जो इहा बि दावा आहे त हुननि वटि प्लान B या प्लान C पिणु तयारु आहे छा मौजूदा जेका मुआशी सूरत हाल आहे जंहिंमें रुपयो डीवैल्यू थी चुको आहे उन सूरत हाल में हुकूमत वटि IMF वटि वञण खां सवाइ IMF जो प्रोग्राम रिव्यू थियण खां सवाइ को प्लान B या को प्लान C आहे इन ई मामले ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर इकोनॉमिस्ट रफ़ीक चांडियो साहब जॉइन कयो आहे चांडियो साहब भली कार तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो चांडियो साहब छा चवंदो हुकूमत त चवे थी त असां वटि प्लान B या C असां वटि मौजूदु आहे IMF जो जेको 9th रिव्यू प्रोग्राम आहे उहो पिणु बहाल न थी सघियो आहे मुकमल न थी सघियो आहे मुल्क जी मौजूदा मुआशी सूरत हाल ते छा चवंदो सभिनि जेको हुकूमत जो प्लान B ऐं C आहे उहो बिल्कुलु मौजूदु आहे पर उहे आहिनि ॿई प्लान जिन में कुझु बि कोन्हे इन करे हुकूमत खे ख़बर आहे चङी तरह सां त हीअ सूरत हाल केॾांहुं वञी रही आहे ऐं हुननि खे इन सूरत हाल में छा करणु घुरिजे इहा ख़बर न आहे हुननि खे सूरत हाल मजमूई तौर ते ग्लोबली जेका सूरत हाल आहे उनजो इम्पैक्ट बि पाकिस्तान ते आहे पर घणो तणो पाकिस्तान ते जेको पाकिस्तान जी जेका पंहिंजी अंदरूनी हालत आहे जेका सियासी इनस्टेबिलिटी आहे उहा सॼी जेका इकोनॉमिक सिचुएशन आहे उनखे इम्प्रूव थियणु सुधरण में तमामु सुस्त रफ़्तारी जो शिकार रखी वेठी आहे सूरत हाल में ॾिसूं था जेकॾहिं त इन्फ्लेशन जेका आहे थोरी घणी ईज़ थियणु शुरू थी आहे या इन्फ्लेशन जा उहे साइंस आहिनि यानी चई सघिजे थो पियो इन्फ्लेशन पंहिंजो पीक करे चुकी आहे यानी हाणे इन्फ्लेशन घटिजणु शुरू थींदी या एटलीस्ट वधे न ज़रूरु जीअं असां ॾिठो आहे त पेट्रोल क़ीमतुनि में कुझु घटिताई आई आहे कुझु शयूं थी रहियूं आहिनि पर ॿिए तरफ़ फैक्ट इहो आहे त इन सॼी महांगाईअ दौरान हिन वक़्तु एस्टिमेटेड
4 खां 5 मिलियन माण्हू पंहिंजो रोज़गार विञाए चुका आहिनि, उहे जेके रोज़गार में ऑलरेडी हुया उहे रोज़गार विञाए चुका आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो 38% जेका इन्फ्लेशन असांजी कोर इन्फ्लेशन आहे उन में जेके 4 खां 5 मिलियन ख़ानदान आहिनि उहे कहिड़ी हालत में हूंदा, ऐं ॿिया उहे आहिनि जेके लकीर खां हेठि ऑलरेडी रहनि था, गुरबती लकीर हेठां, उहे कहिड़ियुनि हालतुनि में आहिनि, ऐं मिडिल क्लास जेको आहे उहो कीअं सूरत हाल करे रहियो आहे। इहा सूरत हाल हिकिड़ी समाजी तौर ते नज़र अची रही आहे। ॿियो इहो आहे IMF जो जेको प्लान आहे, IMF जूं कंडीशन्स खे